ठट्टे ज़िले के मुख़्तलिफ़ थाणनि की पुलिस जे वनन अटालन के ॻोठ ग़ुलाम मोहम्मद ब्रोही ते चढ़ाई, ॻोठाणनि ते तशद्दुद दौरान चक्रियूं, 5 ॻोठाणा ऐं 7 पुलिस अहलकार ज़ख़्मी थी पिया। SS न्यूज़ के रिपोर्टर तनवीर ख़ासखेली मूजिब पुलिस कार्रवाई में RRF कराची की पुलिस ऐं वुमेन थाणे हैदराबाद की SHO समेत ठट्टे ज़िले के 10 खां मथे थाणनि की पुलिस हिस्सो वरितो। रेंजर्स के भी तलब कयो वियो। पुलिस पारां गुटके के अॾे ते चढ़ाई की दावा कंदे चयो वियो आहे त गुटके जो मटीरियल हथ कयो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस चढ़ाई दौरान ॻोठाणनि खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो, जंहिं सबबि 5 नौजवान नादिर ब्रोही, लखाडिनो ब्रोही, अताउल्ला ब्रोही, मक़बूल ब्रोही ऐं अरबाज़ ब्रोही ज़ख़्मी थी पिया। पुलिस पारां चढ़ाई दौरान फायरिंग ऐं शेलिंग पिणु कई वई। SSP ठट्टो अदील चांडियो जो चवणु आहे त पुलिस पारां अॾे ते कार्रवाई दौरान मुज़ाहिमत सबबि पुलिस जा 7 अहलकार ज़ख़्मी थिया।